बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तों, अस्सलाम वालेकुम। अल्लाह करे खुश आबाद हुजो। शहीद बच्चू बादशाह पेरू वज़ीर रिसर्च ऑर्गेनाइज़ेशन जी तरफ़ां मंसूर मुबीन वसाण तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। जीअं असांजो मक़सदु हूंदो आहे त हुर्तहीक जे हवाले सां और जमात जे हवाले सां तोड़े सिंध जे सियासी समाजी हवाले सां जेके शख़्सियतूं आहिनि, जेके माग ऐं मकान आहिनि, तारीख़ जे हवाले सां उन्हनि खे महफ़ूज़ करण जी कोशिशि कंदा आहियूं। इन सिलसिले में अॼु मुंहिंजो सांगड़ में असांजी मुलाक़ात थिए थी फ़क़ीर मोहम्मद ख़ान सुमरो साहिब सां, जेको ऑफिसर बि रहियो आहे। ऐं सभ खां पहिरीं मोहम्मद ख़ान सुमरो साहिब खां असां संदसि जेको ख़ानदान आहे, ख़ानदानी पस मंज़र, उनजी मालूमात वठंदासीं। ऐं इन खां पोइ असां तइलीम जे बारे में सिमन ख़ान आराम सुकून सां पाण ॻाल्हायूं था। अलाह कंदो ख़ुशि आबाद हूंदो। हाणे अव्हांजो जेको सुमरो ख़ानदान आहे, तव्हां पाण पंहिंजे हवाले सां थोरो पस मंज़र ॿुधाईंदव त अव्हांजा माइट असुलु किथे जा हुआ, इहो शाहपुर चाकर वारे इन तर में कॾहिं आया, ऐं पंहिंजी ख़ानदानी पस मंज़र जे हवाले सां थोरो मालूमात असांखे ॾियो। मुंहिंजो अर्ज़ु आहे साईं, हिन में जीअं त मुंहिंजो ॾाॾो जेको यादि हाफ़िज़ हुयो मोहम्मद इस्माइल सूमरो जे बरंडी शहदादपुर तालुको लाखनि जो ॻोठु, जेको हींअर असांजो हारून सूमरे जो ॻोठु आहे उते जी। उतां खां असांजा वॾा रहंदा हुआ। पोइ 1881 धारे हिते जेको खॾड़ो शहर में हुननि जा जेके इहो साहुरा हुआ, उन्हनि जे करे सोहबत जे करे ऐं बचल फ़क़ीर जेको हो असांजो सूमरो हुर जमायत जो जेको हुते लोढ़े में हो, हुते बरून में, उहो मुंहिंजे जेको ॾाॾे जो जेको इहो सालो हो, पोइ हुतां आया हिते, उन्हनि जे पोइ हिते शिफ्ट थी विया, हिते खॾड़े शहर में आया। खॾड़े में कहिड़े साल में आया? खॾड़े में 1880 धारे हिते पहुता। 1880 धारे पहुता। उन खां पोइ जी असांजो ॾाॾो जेको यादि हाफ़िज़ हो, दरगाह शरीफ़ ते हिफ़्ज़ कयो ऐं क़ुर शरीफ़ जो उन वक़्त में। उन वक़्त में तमामु हाफ़िज़ तमामु थोरा हूंदा हुआ, ऐं कोट धणी बादशाह जो दौरु हुयो उन वक़्त में। उन खां पोइ वालिद साहिब खे हिते जेके 5 पुट हुआ। वालिद साहिब जो नालो छा? मुंहिंजे वालिद साहिब जो जी हा, पर मुंहिंजे चाचे जो नाला ॿुधायां वालिद साहिब? भले भले। चाचो असांजो वॾो मोहम्मद क़ासिम सूमरो जी, ऐं जेको हाजी मोहम्मद हाशिम सूमरो, ऐं मोहम्मद यूसुफ हैड मास्टर जेको हुयो खॾड़े में रहियो, ऐं नबी बख़्श बलोच खे बि उन तालीम पढ़ाई हिते 22 वठी आयो, उन तालीम में ख़िदमत कई उन खां पोइ मुंहिंजो पीउ हैदर, जेके पीउ साईं पघार जेको नालो जेको ॾिनो उहो आहे तव्हांखे कुझु ॿुधायां थो ॻाल्हि ते। ऐं पोइ ॿियो 5 नंबर जेको चाचो दीन मोहम्मद जेको जी असांजो सूमरो, पोइ असांजा ॾाढो हिते आयो खॾड़े शहर में, जिते चौंक आहे उन में हंध में आयो। पोइ असांजो उते खां वठी ख़ानदान हलियो। पोइ जीअं त असांजे वालिद साहिबु जेको ठॻियुनि जो शौक़ीन हूंदो, ठॻियूं माना माल जो शौक़ीन हूंदो, पोइ संधी ज़मीनदारी हुई। पोइ संधी ज़मीनदारी हूंदे बि जेको माल जेको हुई बाड़मेर जैसलमेर सां वास्तो हुयो, उतां असांजो माल अचणु वञणु हुयो। पोइ वालिद साहिब जो उते हो, पोइ इहो पाण माल मता जे वठण असांखे ओॾी वेंदो हो, अचणु वञणु हुयो हुते, हितां हुननि जा हिते ईंदा, ही हुते ईंदा। ऐं छो त असांजो खॾड़ो स्टेशन जोधपुर सां असांजो कॉन्टेक्ट हो। असां खॾड़े वारा जेके जोधपुर सां असांजो अचणु वञणु मीरपुर सां। इहा ॻाल्हि तूं वरी थो ॿुधाए, मिसाल इहा राजा वारी रेल जी साईं ॻाल्हि थो करे, त राजा वारी रेल जेका पुराणी हले थी, जैसलमेर खां हले थी, ही मुल्क पंहिंजो गॾियल हो, त माण्हुनि जा वणनि जा वापार थींदा रहंदा हुआ। त खॾड़ो में आख़िरी स्टेशन जंक्शन हुई, त वरी वापसि फिरंदी था टन ॾेई। हा, हिते जेका रेलवे पटड़ी हुई सा शाहपुर न वेंदी, इहा जेका टन ॾेई ईअं वापसि लालण शाह खां ईअं वरी मीरपुर वेंदी रेलगाड़ी जेका उन वक़्त में। माना पीसी कोट वारे जे ज़माने में, कोट वारे ज़माने में आया पीसी। हाणे थोरो हिन ॻाल्हि खे खयूं त थोरी माना हिन जी अॻिते ॻाल्हि वधे। इहे जेके वण जा वापार थींदा हुआ, हिकिड़ा गुजरात वारे पासे थींदा हुआ, ॿियो अॻिते थी वेंदा। कॾहिं तुंहिंजे वालिद साहिबु उते उन पासे माण्हू सां वियो, वरी उते जेके माण्हू ईंदा हुआ त कुझु उन्हनि माण्हुनि जा नाला यादि आहे त केरु केरु हिते ईंदा हुआ वण जे वापार वारा माण्हू? नाला कोन हूंदा, बाक़ी असां वटि जेको माण्हू ईंदा हुतां जो माल का ईंदा जी।
जेको जॾहिं जो बुख थींदी जरा उते थर में जेको ॾुकार थींदो माना, ॾुकार त हू जेको माल असांजे इलाइक़े में काईंदा पोइ हुननि जी मदद कंदा पोइ उन्हनि सां वणिज वापारु कंदा वठंदा या सुठियूं शयूं हैदराबाद जूं जेके गाॾियूं ढगियूं उहे बि मुंहिंजे वालिद साहब शौक़ु कयो हेॾा ॾिसो हा जी जी ॾाढियूं ढगियूं गाॾियूं जेको रेटी जेके मलीरियूं ढगियूं रेटी चइबो आहे हुनखे मलीर जेको आहे ॿी आहे मलीर गाड़ी ढगी बि मशहूरु आहे जेका कराची रेटी ढगी जेका गाड़ी जेका आहे उहा हैदराबाद जो उन जो बि शौक़ु हुयो तमामु घणो शौक़ु हुयो अञा बि थोरो बुनियादी ॻाल्हि कई मिसाल जे तौर ते तुंहिंजी पीढ़ी तोखे हिकिड़ो तुंहिंजो नालो पंहिंजो मोहम्मद ख़ान तुंहिंजे वालिद साहिब जो नालो ॾाढे पर ॾाढे थी वञी थोरो यादि अथई हा मूंखे यादि आहे इहो भला रिकॉर्ड ते अची वञे तुंहिंजे वालिद साहिब जो नालो ॿुधाए हा मुंहिंजे वालिद साहिब जो नालो फुल फ़क़ीर आहे फुल फ़क़ीर जेको पहिरीं नालो जेको हुनजो उहा तोखे कहाणी ॿुधायां थो भले ॿुधाए त वालिद साहिब जो नालो हैदर हो हा त पोइ जीअं सूर्य बादशाह हिते बला मारण ते आयो जेका हितां हिन में हिन थर में हिन पासे वर्कशॉप वारे पासे का कोराड़ बला आहे जेका माण्हुनि खे खाई वेंदी ऐं घेटा जेके यका खाई वेंदी ॿकरियुनि खे ॻी पोइ वण में टड़काट कढाईंदी त हज़म करे छॾींदी त उहा अंग्रेज़ खां कंहिं माण्हुनि खां न मोई भला उहा जेका पोइ सूर्य बादशाह मारी उन्हनि चयो मां मारींदुसि इहा भला पोइ सूर्य बादशाह जो प्रोग्राम थियो हितां तॾहिं कचो रोड हो हिते कचो खॾड़े खां सांगड़ ॾे हुननि जो माना प्रोग्राम थियो त चइनि पीर साईं बादशाह अचे पियो त पीर साईं बादशाह जॾहिं देरि थी वई त मगरिब जो टाइम हो त उन टाइम ते माण्हू जमायत वई हली 5-6 माण्हू त वालिद साहिब खे ढगियुनि जो खीर हुयो हथ में अधु मण वारी जेका हिकिड़ी चौरी हुई ॿी जेका हुई 5 किलो वारी हुई जी हथ में हीअं हुयूं त सूर्य बादशाह जॾहिं आयो पिए त सन्हड़े मुंहं वारी जीप साई हुई जेका मिली हुननि खे ऐं राइफलूं बि गवर्नमेंट जे तरफ़ां मिली त उहो मारीनि हुनखे त उन में आया त जॾहिं पीर साईं बादशाह 5 माण्हू उते हुआ बीठा त जमायत जा माण्हू हुआ त पीर साईं बादशाह गाॾी रोके छॾी रोके ऐं त मां जेको पीर साहिब मुंहिंजे वालिद साहिब पीर साईं खे हीअं करे हथ करे चौरियूं ॾिनियूं खीर जूं चौरियूं ॾिनियूं त जेका नंढी चौरी न उहा पाण वरितनि वठी हीअं छॾे ऐं अशद आङुरी सां जेको आहे हिन जाइ ते रखी ज़ुबान ते त चई फ़क़ीर तुंहिंजो नालो छा आहे त चई मुंहिंजो हैदर आहे त चई हैदर तमामु वॾो नालो आहे अॼु खां तुंहिंजो नालो फुल फ़क़ीर आहे पोइ पीर साईं बादशाह जो नालो उहो क़ाइमु दाइमु आहे उहो अञा ताईं असांजे वालिद साहिब जो नालो हाणे जेको सॾिजे थो सो हैदर उर्फ़ फुल फ़क़ीर ज़मीननि में खाता हैदर जे नाले आहिनि ऐं वालिद साहिब जेको आहे जमायत में फुल फ़क़ीर आहे पोइ इहा बला जेका पीर साईं सरदार चइजी आहे मारी हाणे बला जेका ॻाल्हि इहो थोरो तारीख़ी हिसाब किताब सां माना रिकॉर्ड में किथे सम्झ में कोन थी अचे जमायत खां ॿुधो असां बि घणो था वरी डॉक्टर उमिरि चंड खां ॿिया पुछीसीं ॻाल्हि उन बि चयो त रिकॉर्ड में इहा ॻाल्हि कान थी अचे अलबत एतिरो ज़रूरु आहे त पीर साहिब जेको हुयो जेको 6 साल जी सज़ा कटे वापसि आयो उन खां पोइ पीर साहिब जेका मोटर गाॾी वरिती हुई उन मोटर गाॾी जी पोइ कंपनीअ में हुई या कीअं हुई पर उन ते उन बला जो फोटो छापियल हुयो पर हाणे जमायत जा वीचारा माण्हू सादा माण्हू आहे पोइ उन्हनि खे किन इहा ॻाल्हि ॿुधाई किन उहा ॻाल्हि इहा सम्झण जी कोशिशि कई त पीर साहिब जेको सो ॿार बला मारी ऐं इन खां पोइ जेको सो केस हल्को थियो सज़ा घटि थी पर बहरहाल इहे शयूं उनखे अञा परोड़नि जी ज़रूरत आहे हाणे साईं पाण वरी अञा बि सो उहो जेको तव्हां चओ था तव्हांजो ॾाढो जेको पढ़ियल माण्हू हुयो अञा थोरो पीढ़ी तव्हां ॿुधाई पई तव्हांजे वालिद साहिब खां मथे ॾाढे नालो इहो ॾाढो असांजो यादि हाफ़िज़ो जेको मोहम्मद इस्माइल मोहम्मद इस्माइल खां पोइ मूंखे उहो नाले जी पूरी ख़बर नथी पई कहिड़ो नालो हो ठीकु इन मोहम्मद इस्माइल भला को मदरसो क़ाइमु कयो या उन जा के शागिर्द हुजनि या हू किथे हिकिड़ो दरगाह ते पढ़ियो न ही छा हो त हिते निमाज़ पढ़ाईंदो उते बि उन ॻोठ में बरंडी में लाखनि जो ॻोठ हो सूमरा बि उते रहंदा हुआ सूमरनि जो बि ॻोठ हो सॼी ज़मीन बि हुई ॾाढाणी उते हुई असांखे ख़ानदानी ज़मीन उते बि हुई पोइ उहे जेको ॾाढो जेको मस्जिद में जेको पेशमामी कंदो ऐं माण्हुनि खे सम्झाईंदो जेको शरीयत बाबति तॾहिं एतिरी वाक़फ़त कोन हुई उन वक़्त में को जेको हाजी बि तमामु घटि हूंदा हाजी तमामु घटि हूंदा ऐं जेका हाफ़िज़ क़ुर तमामु घटि हूंदा मदरसो दरगाह शरीफ़ ते हो ॿिए हंधि हो ॾाढो तुंहिंजो कॾहिं वफ़ात करे वियो
ॾाढे वफ़ात खे इहो चई हिन में इहो 1900 पाकिस्तान ठहण खां अॻु में पाकिस्तान अॻु मां आयो 1900 ओ किथे दफ़न थियो भला मिसाल हिते असां वटि आहे खॾड़े में खॾड़े में कहिड़ो मुक़ाम आहे 1912 आहे इन में आहे 1912 हा हा न इहो बाण मुक़ाम कहिड़ो किथे दफ़न थियो? असांजो ही मुक़ाम आहे रेलवे स्टेशन जे भरिसां हैबत जे नाले मुक़ाम आहे हैबत लालन शाह ॿियो हैबत ॿियो लालन शाह जे भरिसां हिन हैबत आहे हैबत आहे ही अॼुकल्ह ही चवंदा लोहारी वारा हुनखे ॿियो नमूनो चवंदा पर उहो असली जेको हैबत फ़क़ीर आहे उन में छा न आहे ठीकु आहे हाणे भला तुंहिंजी हिन तरह जी ॿियो त हिकिड़ी बार ॿियो ॿुधाए तुंहिंजे वालिद साहिबु जेको सोरी बादशाह जो वक़्तु में हो त छा उन वक़्तु जेका हुर तहरीक हुई जेका गाज़ी तहरीक हुई भला अव्हांजे मिटनि जो अव्हांजे माइटनि जो थोरो इन दौर ते अचूं था न बाबा उन हुर तहरीक जे हवाले सां तव्हांजे पट जा तव्हांजे इलाइक़े जे को गाज़ी किरदारु हो तव्हांजी फैमिली में या अव्हांजे उसे पासे मां उन्हनि ते थोरो रोशनी ॾिए असांजो जेको मुंहिंजे वालिद साहिब जो जेको मामू हो मामू बचल जेको सूमरो हा उहो जेको गाज़ियो ऐं हुर्रो तमामु पंहिंजो खाधो पीतो बि जेको धार ठाहींदो हुओ ॿिए जो माना कोन खाईंदो हुयो फ़र्क़ी फ़र्क़ी जेको तमामु घणो हूंदो पोइ हुननि खे सॼी फैमिली खे सज़ा लॻी उन वेंदा हुन में जो बरून वारो लोड़ो आहे उन में हाज़िरी थी वेंदा पोइ हुननि खे थोरो चवंदा कमाए अचो पोइ कमाइण लाइ वरी खॾड़े ईंदा पोइ अहिड़ी परेशानी थी त जेका जमड़ाओ वारी पुल हुई न उन तां हिननि खे आर्मी लंघणु कोन ॾींदी पोइ हू जेको कुदरत हुननि खे अलाह साईं अहिड़ी ताक़त ॾिनी जो जमड़ाओ पोइ थियो पर जमड़ाओ 1901 में थियो पोइ उहो जमड़ाओ जेको पार कंदा ज़ाल मुड़ुस पहिरीं माना पार करे पोइ अची पंहिंजो जेको हुयो गुज़र सफ़र करे शाम जो वरी वापसि वञी लोड़े में हाज़िरी ॾींदा हा इहो जेका लोड़े जी ॻाल्हि थो करी थियो दोस्तो जमात खे ख़बर हुजणु खपे त हुर तहरीक में जेका पहिरियां लोड़ा हुआ जेको 1899 1900 खां शुरू थिया त हीउ जेको तव्हां ॿुधायो बरून जे बारे में हिनखे कुल्लण वारो लोड़ो सॾिबो जंहिं ज़माने में सांगड़ में ही पादरी जेको आहे ॻोठु पादरी जेका अस्पताल आहे हिते लोड़ो हुयो ऐं सिंझोरे में हुयो असांजी झोल वारा बाद जा हिकिड़ो जेको 10-12 ही पहिरें दौर जा मिसाल भिड़ी असांजो ॻोठु आहे त भिड़ी में बि पहिरियों लोड़ो हाणे कुल्लण वारे लोड़े जी ॻाल्हि थो करी हा कुल्लण वारो लोड़ो आहे इन बरून वारो कुल्लण वारो हा इहो जेको मोहम्मद बचन जी ॻाल्हि थो करी छा उहो गाज़ी किरदार हो को फाइटिंग में हो सोरी बादशाह जो गाज़ी थियो घणनि बंगले ते कॾहिं आयो अहिड़ी का ॻाल्हि थी हुर्रो तमामु हुर्रो न फाइटिंग किरदार फाइटिंग में हुननि सां गॾु हुयो गॾु जमायत सां गॾु हूंदो ठीकु अव्हांजे भला इलाइक़े में ॿिया जेके माण्हू आहे मिसाल जे तौर ते उन जो तहरीक जे हवाले सां जेके तव्हां ओसा पासा में तव्हां वसाण जी ॻाल्हि कई आहे जवाबु ॿुधायां थो अली बख़्श वसाण जेको हिन में रुणू देह रुणू ॿेर छन जो इलाइक़ो उते असांजे वॾनि जी बनी हुई सिख मेहर सिंह जी बनी हुई उते सिख मेहर सिंह जी बनी हुई हिननि जे भरिसां सिखनि जो वाटर हो उते इहो जेको वसाणनि साहिबनि जी बनी जेका आहे या उन्हनि जो इलाइक़ो सिखनि जो उते वाटर बि उन्हनि जो हूंदो मेहर सिंह हूंदो चाचो दीन मोहम्मद उते जेका बनी काईंदो ऐं चाचो अली बख़्श वारा आहिनि भरिसां रहंदा ॿेर छन में अली बख़्श जो नालो मूं बि ॿुधो आहे चलो तव्हां ॻाल्हि ॿुधायो त सुठो छो किरदारनि खे माण्हू अॻिते खणे त हुर तहरीक जो जेको पंहिंजो पहिरियों पीरियड आहे इन में जेको आहे शहीद बच्चू बादशाह ऐं पीरू वज़ीर वारो दौर तव्हांजो ॾाढो पुन ज़माने में हो पंहिंजे वालिद साहिब पोइ गुज़रियो आहे त हीअ जेके अली बख़्श ऐं दोदे जो नालो बचे थो छो त इस्माइल वसाण वारो जेको ॻोठु आहे इन जेके मिसाल इस्माइल जो जेको वालिद हो या उन ज़माने में त इहे नाला अहम हुआ त उन हिकिड़ो दोदे जो किरदारु बच्चू बादशाह जे दौर में अहम हो ऐं अली बख़्श जे बारे में अली बख़्श जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो जेका तमामु वॾी आहे अली बख़्श एॾो बुर्दबार ऐं जेको हुर जमात जो तमामु हिकिड़ो गाज़ी पर ॾिसण में हुनखे एॾी दहशत हुई जो हू जो शहपरनि में जेको एॾी रोकड़ा रुपया जेके 5 हिन पासे रखंदो 5 हिन पासे बीठा हूंदा त अंग्रेज़ हैरान थी वियो अंग्रेज़ जो हैरान थियो त चई तोखे असां अवार्ड था ॾियूं चई मूंखे तव्हांजो अवार्ड न खपे हिते हुनखे न खपे त पोइ जेको जंग थी त हिन तमामु ख़ूबसूरत हो ऐं ॾाढी ऐं हुनजो मुछूं जेके तमामु सख़्तु हुयूं जेके हुन में हिन पासे 5 रुपया रखंदो रोकड़ा हीअं करे 5 हीअं कंदो बीठा हूंदा हुते ऐं दोस्तो इन फ़क़ीर जी ॻाल्हि खे थोरो अॻिते वधायां जी तव्हां था ॻाल्हायो ॻाल्हि वाक़ई मूंखे बि छो त हीउ जेको बचू बादशाह दौर आहे उन किरदारनि ते जेको किताबु लिखियोसीं मुंहिंजो बचू बादशाह बुक आहे हुन में त
त उन में अली बख्श ऐं दोते जी वॾी ॻाल्हि आहे। ख़ासि तौर ते जेको ल्यूकस हो, जेको 1895 में आयो, लूकस जी ल्यूकस लड़ाई जेका लड़ाई लॻी ऐं जेको लाणा लुस कई, त चवंदा त शाहपुर जे थाणे जे भर में अहिड़ो वाक़ियो थियो जंहिंजे करे हुन तरह जे माण्हू सभिनी खे जेको सो अंग्रेज़ ख़ासि तौर ते हुरजमा जे माण्हू खे हुते ॿधी विहारियो ऐं सभिनी माण्हुनि खे चयो त तव्हां पटका पंहिंजे लाहे तव्हां पंहिंजे हेठां करे रखो। पर चवंदा जंहिं वक़्तु हिन अली बख्श जी ख़बर पएसि त अली बख्श हुते हली आयो, त अली बख्श जी जेका हीअ ॾहका थो ॿुधाए, माण्हू जी पर्सनैलिटी बि काउंट कंदी आहे, त हुनजो क़द, हुनजो काठ, हुनजी मुशाबत, हुनजो शहपरनि वारो जेको हीअ वींड नमूनो वाक़ई फ़क़ीर सही थो ॿुधाए, त अहिड़ो ॾहकेदार हो। जंहिं वक़्तु तूं साम्हूं आयो त हू ल्यूकस जेको लड़जी वियो, उन चयो त तूं पुठी रो थी मूंसां ॻाल्हाए, साम्हूं तो मुंहिंजी दहशत आहे। तमामु घणी हुई इहा ॻाल्हि मूं ॿिए पासे खां ॿुधी आहे। जी, हिते बंगलो हो, इहो रेस्ट हाउस हो हुते इरिगेशन जो, खडे वारो परी पासे, इरिगेशन जो रेस्ट हाउस, उते इहो उन्हनि खे घुरायो वियो, उते इहा ॻाल्हि थी। हा, इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, इस्माइल जी सही ॻाल्हि आहे। पर लूकस एॾो जमायत खां भाड़ियो थियो जो पछाड़ियो भॼी जान छॾाई, लुंडे वारी स्टेशन ते भॻो, रेलवे में चढ़ियो, पोइ हितां माण्हू जेके पोयां हुनजे लॻी जमायत लॻी, पोइ इन ते भॼी जान छॾाई पुलिस उन सिपाहियुनि जेका। साईं इहो पुराणे दौर ते तव्हां ॻाल्हि कई। हाणे भला ॾिसो हीअ जेके तव्हांजी तरह जा इहे जेके जोड़ेजा साहिब जेके आहिनि, मुसाफ़ा जेके आहिनि, हीअ हाणे ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदुसि, अञा जेका हिस्ट्री वारी आहे। असां उन वक़्तु में तगियो चांग बि हो हिते, तगियो चांग, तगियो चांग, हा, तगियो चांग उन हिते। पोइ वरी इहो तव्हां ॻाल्हि था कयो त हीअ जेके तगियो चांग या गुलाम अली चांग वारा जेके शहीद, गुलाम अली वारा, पोइ जा तगियो बि असली आहे, तगियो, हा। ऐं फोटो फ़क़ीर त हाणे छो आयो, फोटो फ़क़ीर इहो मुजाहिदो कारो माची ऐं जमाल फ़क़ीर मारियो। पर ॿियो हिकिड़ो जेको सिस्टम हो तव्हांखे ॿुधायां, हिस्ट्री आहे वालिद साहिब जी, छा छो त हिते ममड़ी वारो दड़ो जे सतरी जमड़ाऊं में वॾो दड़ो हो, उते ममड़ी कंहिं वक़्त में उते माण्हुनि खे खणी उते पेर चटे छॾंदी, या गोॾा पोइ माण्हू जेको ज़ईफ़ थी वेंदा, जानवर हो छा हो, जानवर, ममड़ी जानवर, ठीकु आहे, जानवर जेको इंसान जी शिकिल में अंदरि हुनजा वार आहिनि, ठीकु आहे, हा, उहो कंदो। पोइ इन खां पोइ हिते वालिद साहिब उते ढगूं जेके ममड़ी वारे दड़े ते हूंदियूं, उहो दड़ो हो। पोइ हिते जेकॾहिं डिप्टी यूसुफाणी हिते इन असांजे इलाइक़े में जेको डिप्टी यूसुफाणी हुयो, पोइ मुंहिंजे वालिद साहिब हीउ जेको जोड़े लहे वारो ज़िक्र आहे हिते बंदि करे छॾनि। हिते जेको आमद रफ़त जेको को बि राशन वग़ैरह घुरनि जा बंदि थी विया, सां गॾु माना सॼो क्लोज़ करे छॾी हिननि, राशन न वेंदो। पोइ वालिद साहिब वारनि वटां खॾड़े मां राति जे टाइम ते प्लानिंग हूंदी, पर तमामु हिकिड़ी सीक्रेट हूंदी, टॉप सीक्रेट हूंदी, कंहिंखे ख़बर कोन पवंदी त छा पियो थिए, हिकु ॿिए खां अहिड़ो हूंदो, मख़फ़ी तमामु ॻाल्हि रखी हूंदी। वालिद साहिब वटां हिकिड़ी घोड़ी निकिरंदी, पोइ उते खॾड़े जी हुर जमायत जेका, उन्हनि हुर जमायत लाइ जेको नंगर गॾु कंदी, सुको नंगर, जंहिंमें चणा पवंदा, भुॻड़ा पवंदा, अटो पवंदो, ऐं जेको सुको नंगर जेको हुननि खे हुते कमु अचे, खजी ऐं अहिड़े नमूनो नंगर मोकिलींदो। पोइ उहा घोड़ी जेका रोज़, इहो रोज़ानी जो हिकिड़ो सिस्टम ठाहियो वियो, पर सीक्रेट तमामु घणो हो। पोइ इहो सीक्रेट 12:30 बजे वालिद साहिब वटां उहा घोड़ी जेका सामान खणी निकिरींदी, कारी भिट, कारी भिट 8 मैल आहे, कारी भिट जेका असांखे हितां 11-12 खां मथे थी लॻे। कारी भिट ते 8 मैल वरी कारी भिट हुई जेका हिन पासे, हिन जखराऊ वारे पासे, इते 3 मंज़िलूं कंदियूं, 3 घोड़ियूं। ही असांजी घोड़ी जेका कारी भिट वारे खे पुॼाईंदी, कारी भिट वारी वरी 8 मैल जखराऊ टपी, पोइ जेको परियां जेको आहे कहिड़ी ते आया गुजरे वारे पासे मथे गुजरी ॿी ते हिकिड़ी अवठ वारे इलाइक़े में मखी हुई, उते असांजी जमायत रहंदी हुई। इन में इन मखी बेले में इते हो। उहा जेका 3 घोड़ी हुई, उहा सुबुह जो 10 या 9 बजे पहुचंदी। इहो सिस्टम जेको बाक़ाइदे रखियल हो, माना रसद जेका आहे गाज़िन खे पहुचंदी। हा, पोइ हिकिड़ी राति हिते असांजा कुझु माण्हू चुगलखोर हुआ, उन्हनि जेका चुगली कई डिप्टी यूसुफाणी कई। डिप्टी यूसुफाणी हिकिड़े दफ़े सीक्रेट नमूने सां छापो हणण जी कोशिशि कई, रोज़े वारे बचायो वालिद साहिब खे। छा छो जो
ही 11:30 बजे इहा घोड़ी निकिरी चुकी हुई। ही 12 बजे आयो। ख़बर छा करे बोस्की जो पटको अजरक पीर साहब वारी ॿधी नमूनो करे आयो त चई फ़क़ीर साहब मूंखे मानी खपे। 12 जो टाइम हुयो। घोड़ी निकिरी चुकी हुई। अलाह जे रोज़े जी दुआ सां उते कुझु कोन हुयो त चई नगर खपे। चइबो नगर त असां वटि आहे कोन। पाणी खपे। चई पाणी बि कोन्हे कुझु। ऐं अंदरि ईंदुसि भला चई त खीर तोखे मिली सघे थो जे जमायत जो माण्हू आहीं त वालिद साहिब ॾिठो त हीउ बोस्की जो कपिड़ो नओं ऐं हिन पासे जो खणी नज़र करे त उतरे पासे नज़र करे त चढ़नि वारा ऐं गाॾियूं बीठियूं आहिनि फ़ौज जूं। साण हुई हिन पासे ॾिखा हुतां ॾखणा ॾिनई उतरे पासे खां हू बीठी हुई त वालिद साहिब सम्झो त हुन जा चेकिंग कई उते। चेकिंग सॼी कई त हुनखे कुझु मिलियो कुझु कोन त चई मूंखे हिते ख़बर पई आहे कुझु वञे थो माल पर हिते मूंखे नज़र त कुझु कोन आयो आहे ऐं मूंखे का ग़लति ख़बर पई आहे ऐं वञा थो वञे करे ॿार जो वालिद साहिब निकितो त भई त चढ़नि वारा ऐं आर्मी बीठी आहे या पुलिस जेका आहे रेंजर्स वारी जेका हिननि जी हुई सिपाही बीठा कोई छापो हई छापो अलाह जे हुकुम सां इहो जेको छापो जेको कामयाबु न वियो। दुश्मननि हुते हुननि खे ॿुधायो त 11:30 बजे तव्हां वञी पर अलाह जे हुकुम सां जेको अॻे जमायत में हिकिड़ा अहिड़ा कानून सख़्तु हुआ जो घर बि ॻाल्हि कोन कंदा। असांजे घर में बि वालिद साहिब कोन ॻाल्हि कंदो त बका हीअ घोड़ी निकिरी वञे थी छो त हीअ ॻाल्हियूं ज़ाहिर थी रसद मिलंदी। हितां जेका खॾड़े मां सुको फ्रूट सुकी ॻाल्हि सुकियूं आटा इहे मिलंदा। उहा घोड़ी डेली वेंदी जेका डेली असांजो उते उतां पुॼाई पोइ उते जेका हिते चयो त हिते हिननि इहो छापो हणी हुन खां पोइ हिननि बि रसद खॾड़े वारी बि बंदि करे छॾी। हिते हिननि वरी बंदि कयो त रेलवे स्टेशन खां परियां थी हिन जिम वारी हिन हिसाब ते बंदि करे छॾियनि। तुंहिंजो वालिद साहिब पोइ कॾहिं वफ़ात करे वियो? मुंहिंजो वालिद साहिब से 1970 में वफ़ात करे वियो। 1970 में 1998 में जा हुआ। 1998 जा हा। ऐं मुंहिंजो जेको चाचो हाजी मोहम्मद हाशिम हो उहो प्यारे पंध पहिरीं प्यारे पंध वियो जेको प्यादल 3 साल हिनखे लॻा मके मदीने में। इहो तफ़सील ॿुधा। ओ हज करण वियो पंध हज करण वियो मोहम्मद हाशिम सुमरो हाजी मोहम्मद हाशिम सुमरो हुन 2 हज कया। कहिड़े सन में वियो पंध? इहो सम्झा थो 1900 खां पोइ आयो। हा पर अंग्रेज जे दौर खां अॻु जी ॻाल्हि आहे। अंग्रेज दौर त 1843 जो पर अॻु जी ॻाल्हि आहे। पोइ इहो जेको प्यादल विया हितां जेको साल पूरो अचणु लॻो हुतां पोइ इमाम हुसैन जे करबला ईरान खां विया पोइ इराक खां विया पोइ साथी गॾु साथी गॾु आहे यको टोल आहे। कहिड़ा साथी हिते जा नाम आहे जनरल हुआ जेके आम माण्हू सॼे गॾु थींदा आहिनि हुते कंपनी में चई 20 जो असांजो टोलो हूंदो। पोइ जी असां वियासीं पोइ हिकिड़ो असां लाइ हिकिड़ो मसइलो थी वियो। पोइ असां जॾहिं इराक खां जबल ॾे वियासीं त हिकिड़ो असां ॾे हू जेको गोरपट जेको वॾो भला हूंदी आहे जेका माण्हू वांगुरु हूंदो आहे जेको सो उहो हिकिड़ो असांजे माण्हुनि खे मिलियो जेको 20 असां वियासीं असांखां काफ़िलो लंघे वियो हिकिड़ो त हीउ जेको आयो त हिन अहिड़ो हुनखे ताक़त हुजे मिरू वांगुरु जेको हुन में ढींगर हुजे त हीअं करे हीअं जो हाणे त हिन पासे हाजी कमज़ोर वीचारा पासे थी वञनि। हिन ॾाढी परेशानी कई ऐं ॿकरियूं हुनखे हुजनि वठी असांखे हलियो हुते हिन संदेश साहिब में हिकिड़े हाजी खे धक जो हईं न हिन जो काठ वॾे जो त उहो हाजी मरी पियो। उनखे हुते करे पोइ हुनखे हुते जेको न ॿारणु लॻो ॿारे खाइणु लॻो त पोइ हिते असां अलाह रसूल खे यादि जानवर माण्हू आदमखोर वॾो हिकिड़ो पर एॾो सॻो जो ढींगर हणे ताईं वञी किरूं हीउ जो सुतो ते बाहि पे बरी त असांखे अलाह रसूल खे यादि कयोसीं दुआ सलवा सगोरी पढ़ीसूं ला इलाह जो ज़िक्र कयोसीं। असांजे हिकिड़े माण्हू खे सम्झ में अची वई ॻाल्हि वण माना सभिनी खे मारींदो हाणे को तरीक़ो कयो
कि हुन छा कयो पाट जेका हिकिड़ी खीर जी भरे खीर मां ॿकरियूं पी उहो बि सुतो हू बि खाई सुतो हाणे असां परेशान लॻा आहियूं थोरो कयूं उथे थोरो कयूं उथे पोइ हिन खे पोइ असांजे हमरा हिकिड़े होशियारी कई पोइ हिनखे लोह जी हिकिड़ी शइ पई जेका उहा हुन में ॾेई बाहि में विझी छॾियईं बाहि में विझी जॾहिं सुतो पियो त हिनजे अखियुनि ते वञी ॾिनई त हीउ अंधो जो थी पियो पोइ चई असांखे छटपाटूं हाणे पर हीअं हाणे हीअं करे पोइ असां ॿाहिरि भॼी निकितासीं पोइ हिनखे जेको असां उते पथर वहाए मारियोसीं मारे खां पोइ बहरहाल हिन मां जान छुटी ठीकु आहे हाणे जेको न हाणे इहो पहिरियों पोर्शन हिकु पाणी ते ख़तमु था कयूं सेकंड पोर्शन में फ़क़ीर जी जेका पंहिंजी सिंधी हिस्ट्री आहे न कॾहिं जाओ किथे नौकिरी कई कीअं कीअं पाण